छो तो उन्हनि जा वारिस अची विया आहिनि ऐं हिक ज़ख़्म जे बदिले मूसा खान खे 10 ज़ख़्मनि जो हिसाब ॾियणो पवंदो। छो त खानो खरदमाग मूसा खान खे अहिड़ो त घाव ॾींदो जेको नासूर बणिजी मूसा खान जे सीने ते ता ज़िंदगी रहिजी वेंदो। कानू जेकॾहिं हितां जे अमुन खे बहाल करणो आहे न त सिर्फ़ मूसा खान खे मारण सां मसइलो हल न थींदो, पर उन जे पूरे नस्ल खे तबाह करणो आहे, तबाह। अकबर तू छा थो समझी त मां नाग खे मारे उन जे बच्चन खे छॾे ॾींदुसि? न अकबर न। खानू खरदमाग त लुंडियूं लताड़े छॾियूं, पोइ ये खपर जा बच्चा छा कंदा? इन्हनि जे मुंडनि जे मथां लत रखी असुल निपोड़े ज़हर कढी छॾींदोसान। कुर्बान वञाए, इन कम में असांजा कदम बि पोइते न हटंदा। कुर्बान कदम पोइते हटाइण बि न घुर्जनि, छो जो ही गिदड़नि जो टोलो न आहे। मूं तोखे पहिरियां बि चयो त खानू खरदमाग जी यारी शींहं जी सवारी। हा अकबर हा हा, खानू असां यारी शींहं मथां सवारी, खानू असां वेर कारीअर ते पैर। हाणे वो वेर मूसा खान खे ॾेखारणो आहे, मूसा खान खे जेको हिन वक्त लोही ऐं लॼ जी इज़त खे विसारे मस्त उठ जियां मारूअड़नि जा कखां छपर लताड़ींदो अॻिते वधंदो थो वञे। उन मस्त उठ जूं टंगूं बंधी पंहिंजे कदमनि में झुकाइणो आहे, पंहिंजे कदमनि में, तॾहिं ई उनखे खानू खरदमाग जी ख़बर पवंदी। कुर्बान वञे, हलण जी कर त वॼाए हली धमाल। हलण खां पहिरियां यारनि खे त सलाम कयां, जिन जवान जो कदुर करे बिना डप ड्राव जे उन जो इलाज करायो, पुलिस जी परवाह बि न कयां ऐं तोखे नई जिंदगी बख़्शियां। कानू अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, जवाननि जो कदुरु करणु असांखे विरसे में मिलियल आहे। दोस्त कान महल कंहिं जहिड़ी, अलाह तव्हांखे पंहिंजी अमान में रखंदो, पर जेको अहिड़ो वक़्तु अची वञे त खानू खरदमाग खे आज़माए ज़रूर ॾिसजो। जेकॾहिं तव्हांजी हिक ई हकल ते खानू खरदमाग न पहुचे त मुंहिंजो नालो ई मटाए छॾिजो। बाबू आज़माए ॾिसजां, उहे दुआ में यादि ज़रूर रखिजो। रही हयाती त तव्हांजी सलामी ज़रूर भरींदासीं, छो त खानू खरदमाग कॾहिं बि दोस्तनि जा थोरा विसारींदो न आहे। संगत अचो। बाबा कौन धड़िए जो सही कबूल बाबा जवाल बाबा धड़ी जो बाबा अब जेका बाबा मजी कौन धड़िए जो बाबा दादा देखी रब जी रज़ा बा। बाबा रब त सभिनि जो भलो चाहे थो, पर असांजा अमाल त चङा हुजनि। हिन में अमाल जो कहिड़ो रॾे अमल कमदार? जॾहिं खां वठी न असीं हिन ॻोठ में आया आहियूं त हिन ॻोठ जो सुख चैन त बर्बाद थी वियो। बाबा कुछ माण्हू ओधर ते हाणे वेठे न त कीअं न सुख चैन बर्बाद थी सी, ख़बर बि वे त ओधर जांदे खंदे ई अपने हूंदे न, पिछे सुख बर्बाद कीअं न ख़राब थी सी। ही तॾो तव्हांजे बहस लाइ न आहे विछायो, जेके 4 घड़ियूं वेहो कुल पढ़ो, जीअं न्याणी जी रूह खे सवाब पहुचे। न्याणीअ जो ख्याल कोन कयूं, हाणे वरी न्याणीअ जे रूह जो पिया ख्याल कनि। असांजे न कुल पढ़ण सां कंहिंजा अमाल छुटनि, तव्हां त वेही पूरा ख़तमा कढां। ख़तमा कढण सां ॾोह पोइ तो मथां कोन थींदो। चाचा इहो ई ख्याल कोन था कयो त केरु थो अचे केरु थो वञे, सॼो ॾींहुं ॻियाड़ी में पूरा, अचण वारनि जो ई ख्याल कोन था कयो। रिसत वारी इहो ॿुधायो त पुलिस जो ज़ोर टुटो या न? बाबा असां आहियूं मोहबती माण्हू, असांजे हूंदे तव्हांखे पुलिस कुझु बि नथी करे सघे। बाक़ी ओधर ते वात वॾा पे खोलेंदे न बा। आचर खे मूं रोकियो,
तॾहिं बि न मुड़ियो। बाबा जी आचर न मुड़िया तूं ही अजाम ते पहुचायोसिस। बाबा दिल में न कजो, बाक़ी आचर खे राह ॾेखारण वारा बि त हिन ॻोठ जा आहिनि। कहिड़ो असांजो ॻोठ को काफ जे जबल ते हो जो आचर खे ॾिठल ई कोन हो। कुझु बि हुजे पर ई ओपरो माण्हू ॻोठ जी घिटुनि में न गिरंदो जेसी को ॻोठ वारो हुनखे इहा राह न ॾेखारे। सचो आई कमदार, सचो आई। खणी जो आचर बग़ैर कंहिं ॾस पते जे राति जो ॻोठ में दाख़िल थियो हुजे, पर मुंहिंजी शादीअ जो आचर खे कंहिं ॿुधायो? इहो ई तव्हां चवां थो त को माण्हू अहिड़ो आहे जो असांजूं ख़बर आचर ताईं पहुचाए थो। बाबा त पोइ हुन माण्हूअ खे ज़ाहिर कयो, जे उहो माण्हू असांजे ॻोठ जो आहे त हुनखे सज़ा मां पाण ॾींदुसि, ऐं जे माण्हू को तव्हां मां आहे त हुनजी सज़ा तव्हां पाण तजवीज़ कजो। ऐं पोइ चुगल खोर सां अहिड़ो दहशत कंदासीं जो हुनजो पूरो ख़ानदान तो लॾो खयूं हलियो वेंदो। छो त बाबा मां माण्हू आहियां मोहबती, फेर विझण वारे खे बख़्श कयाई कोन, ऐं मोहबत करण वारे खे गले लॻाया। इहो दिलावर ख़ान जो उसूल आहे। बाबा अॼु खां पोइ मां बि कोशिशि कयां थो उन माण्हूअ खे ज़ाहिर करण जी। बाबा माण्हू त मूं ज़ाहिर करे छॾियो आहे। कमदार ही तॾो आहे, इहे ॻाल्हियूं रहिस जे उताक ते थींदियूं टीजे गुज़रण खां पोइ। कमदार जीअं टीजो ख़तम थिए तव्हां मूं वटि अचो, मूंखे सिर्फ़ु माण्हू ज़ाहिर करे ॾियो, ऐं पोइ ॾिसो त मां हुन सां कहिड़ो असर थो कयां। बाबा जेको पिया ओधर ते ॻाल्हाईंदे तूं हिते सीरियस थी पिया वेंदई, ई ॻाल्हि ते कन ई न ॾे। मोलू जे मामिलो असांजे ॻोठ जो हुजे हा त का बि ॻाल्हि न आहे, पर ही असां वटि महिमान आहिनि ऐं हिननि जी औखी सौखी जो ख़्यालु असांखे रखिणो पवंदो। बाबा जे हिननि जो ख़्यालु न रखियोसीं त पोइ असां मोहबती माण्हू छाजा थियासीं। बाबा अलाह अमान में रखंदो आहे ऐं अलाह कंदो त न्याणीअ जे रूह खे जन्नत में जाइ मिलंदी। आमीन। बाबा हाणे मोकिलायूं कोन, मां इजाज़त वठंदुसि। बस बाबा वेठा बाबा वेठा। हाणे एतिरा नादान बि न आहियूं। ॿुधाए महमूद, हिन बिल्ले खे असां पंहिंजी कोड़कीअ में फासाए त आया आहियूं, हाणे ॿुधाए त हिन बिल्ले जो कयूं छा? रुस्तम खान, मां सम्झां थो हिन एवज़ मूसा खान वारा पीरल खे आज़ाद कोन कंदा। हाँ रुस्तम खान, मां एतिरो कीमती न आहियां जो रेस वारा तव्हांजे हमराह खे मुंहिंजे एवज़ छॾनि। जेकॾहिं एतिरो कीमती नाही त पोइ हिते असांजो मुफ़्त में मानी छो थो खाई? महमूद तूं वञी कोडर जो बंदोबस्त कर, तेसिताईं मां हिन खां कलमो भरायो। रहम कर मेरे खुदा जे वास्ते रहम कर, वो तव्हांजे माण्हू खे ज़रूर छॾींदा, ज़रूर छॾींदा। तूं पाण ई चवीं थो त तोखे करे कोन छॾींदा? वो ज़रूर छॾींदा, पर वो कुतो चौधुनि ते छॾींदा न, वो जुड़ो हिन में राज़ी आहे त मां मरां। त पोइ मर। तव्हां इहो मुर्गो मूंखे ॾे, मां तो हिन जो कमु तमामु कयां। बाबा जीअं तव्हां ॾियो, खुदा जे वास्ते वरी न ॾिसंदो मूंखे मूसा खान जे ॻोठ में, वरी ॾिसंदो खुदा जो कसम वरी न ॾिस। इहा त बात जी ॻाल्हि थी, पर हींअर जेका तो मुख़बरी करे असांजी हमराह खे फसायो आहे, उन जो असांजो केरु भरींदो? बाबा मां भरींदुसि, बाबा मां भरींदुसि। महमूद ही अज़ालो भरण थो चाहे। इन वक्त ताईं मूसा खान ऐं कमाल खान वारनि जेकी असांजे दोस्त मथां ज़ख़्म रसाया आहिनि,
उन जो हिन खां हिसाब वठ ऐं ॿुधाए हिनखे त मूसा खान वारनि जो साथ ॾियण वारनि जो अंजाम छा हूंदो आहे। ॿुधाइसि। मां चवां थो बस कर। मेरी खुदा का मन मेरे खुदा के मनो मुते राम कयो, मेरी अल्लाह के मनो मुते राम कयो, मेरी खुदा के मनो मेरी अल्लाह के मनो तोते राम कयो। अरे रुस्तम खान एतिरो दरिया दिल नाहे तोखे माफ़ कया। तो जड़े नीच कमीने के माफ़ कया। अहिड़ी सखा कण रुस्तम खान छॾे ॾिया। हाणे दिल में भी सगा सोर ऐं दुआऊं घुर त असांजो दोस्त जिंदा सलामत वापस मोटी अचे। जेकॾहिं सुभाणे जे सिज में असांजो दोस्त वापस न मोटियो त असां पाण उनखे आज़ाद करण जे लाइ मूसा खान जी हवेली ते हमलो कंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजे दोस्त खे सलामत वठी आयासीं तूं भी तां सलामत वापस मोटी वेंदे। न त खॾ खणी तोखे हिते दफ़न करे छॾींदासीं ऐं तुंहिंजी क़बर जो नालो निशान मिटाए छॾींदासीं। जीअं तुंहिंजी क़बर ते 4 कुल पढ़ण वारे खे तुझी कब्र जो नालो है निशान न मिले। बस जेको थियणो हो सो थी वियो हलियो। मौत जे मुंह मां खीर में कंहिंखे ज़िंदगी नथो ॾेई सघे। जेका रब जी रसा पर आउं त इहो थी सोचां मरूमा जे नाले ते जेका मिल्कियत हुई हाणे उहा कंहिंखे मिलंदी। अड़े खैरा जेसर ॾेखार हुजे तूं परेशान न थियो। इहो नसीबा जेका बि मिल्कियत हस न तुंहिंजे ई नाले लिखी वई आहे। इहो वसियतनामो मूं वारे ॼाटे जबार वटि पियो आहे। अचे त वठेसि पोइ उहो वसियतनामो खणी सिधी वञी मूसड़े मोए ॾे मिरवा ॾे वञी चएसि त इहा हवेली ज़मीनूं सभु ख़ाली कराए ॾियई। पोइ तूं ऐं तो वारो कोमो उते देरो ॼमाए वेही रहो। तूं त नथी ॾिसी कंहिंजो मरणो न को परणो न सेज न तॾो उबत करणी अथई न सो वेठी करी। हा ओड़ी अदी खैरा जेसर ॾेखार हुजे। खैरा त वेचारड़ी थी अणपढ़ियल उनखे त उबत खां सवा कुझु करणो ई कोन अचे। हिकिड़ी तूं ई दाना जो तुंहिंजे ज़बान तां ज़िक्र इलाहीअ खां सवा कुझु बि कोन्हे निकिरंदो। माई मूं त तोखां पुछा करे वॾी ग़लती कई। मूंखे अॻे ई ख़बर हुई तो जहिड़ी ॾाइण हिते वेठी आहे सवारो ई कोन ॾींदी। खैरा जे सिर ॾेखार हुजे माई तोखे माठ कीअं ईंदी। तो त सोचो त मिठल जे मिल्कियत जो हिसो खैरा खे मिली वियो। सो इहा हूंदई अंदर में आंध मांध। हाणे तूं माठ करे वेह मुंहिंजो नाठी अचे त तोखे तुंहिंजो हिसो वठराए थी ॾियां। अम्मा हाणे माठ कयो। जेकॾहिं माणे खे माठ अचे हा त मुल्क सुधरी न पवे हा। अड़ी जन्नत मुंहिंजे माठ करण या न करण सां को बि फ़र्क़ु नथो पवे पियो। बाक़ी जेकॾहिं हुकूमत जो तख़्त तुंहिंजे हवाले थिए न पोइ मुल्क ज़रूरु सुधरी पवंदो। हाय हाय हूअं बि हुकूमत अॼुकल्ह लोॾनि में आहे। तूं हीअं कर गुरड़ी करे खट ते चढ़ी उते इंतज़ार में वेही रहो। अड़े हितां न हुतां मुल्क जूं वागूं तोखे हथ में ॾियण जे लाइ ज़रूरु को न को आवाज़ उथंदो। मुल्क जो वागूं भले कंहिंजे वक़्त में हुजनि पर जिते तूं जहिड़ी ॾाइण वेठी हूंदी न उहो मुल्क कॾहिं बि कोन सुधरंदो। मार ख़ुदा जी पवई वेठी हुजे तूं मूंखे वेहण बि कान ॾींदी। अम्मा मासी जन्नत आई आथत ॾियण लाइ ऐं तो हुनखे वेहण ई न ॾिनो। खैरा जे सिर ॾेखार हुजे अमड़ जे आई ही आथत ॾियण त पोइ हिन जो कहिड़ो कमु हो जो वते पई मिल्कियतनि जा हिसाब किताब कंदी।
जंहिंजी असुल मिल्कियत हुई उन्हे खे मिरुअ मूसड़े कात कुहाड़नि सां हणी कोही फिटी करे छॾियो ऐं इहो मिरुअ वरी हेतरे कागज़ जे टुकड़े ते लिखियल जे करे ॿियनि खे मिल्कियत ॾेई छॾींदो। अम्मा हुन खणी नी पुछो पर तो त हुनखे वारो ई न ॾिनो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जे मां माठ हुजां त इहा वरी तोखे समत ॾे हा छा? इहा अजाया पजाया सवाल करे पई मथे में सूर विझे हा। चङो थियो जो भई को घड़ी खन त सुकून जो टाइम मिलंदो। हा 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 बाबा हा। ॿिनि ॾींहंनि में भला जज ॼऊं राज़ीनामो लिखी ॾियनि पोइ त ठीकु आहे न। हा हा मां करे थो वठां ठीकु आहे। वॾा बाबा केरु आहे उधर ते? मोलू वकील चयो आहे त खून वारे केस जी जज ज़मानत मंज़ूर नथो करे। वॾा बाबा कुझु हुकुम कर न उधर ते। मोलू मां चाहियां थो त हली गहणे सां मिली अचूं ऐं हुनखे राज़ी करे अचूं त हू खून जे केस तां हथ खणी वञे। वॾा बाबा तेॾे हलण जी ज़रूरत ई कान्हे। मैं आप वञी गहणे कोई था घिना था उधर ते। हा बाबा तव्हां तकलीफ़ न कयो। गहणो केरु थींदो आहे जेको तव्हांजे सॾ ते न अचे? हू मिस्किन ज़रूर ईंदो। हुनजे पुट खे असांजे नंढे भाउ क़तल कयो आहे। हाणे असांजो फर्ज़ आहे त हुनजे तॾे ते हली खून माफ़ कराए अचूं। छो त बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं कंहिंजी दिलि रंजाइण नथा चाहियूं। इन करे गहणे ॾे न्यापो करे छॾ त असां सुभाणे हुनजी ताक़त ईंदासीं। वॾा बाबा ईअं सम्झ न्यापा उधर ते पहुच गया। बाबू बादशाही जो ख़ैर। भली भली आए कमदार भली भली आए। कुरड़ा उठ दे खबर डुहई चपी लड़के दांदई खैर ते न उधर ते। बोलो कुराड़ो ही सही पर कुराड़ो उठ बकवाट लहे तो जड़े लोडिन जी तो जाई ना है। बेशक कुराड़ा उठ दू कवाट लहंदाई पर दाची दह तो तोड़ी 13 या गाल ज़हन च रख उधर ते। ॿुधाई कमदार मोलूअ जूं ख़बरूं। बावला साईं जॾहिं न मुंहिंजूं ख़बर ॿुधंदे त मालूअ जी पेरेंट ज़मीन बि निकिरी। रे सईं साडा हिकड़ा वण पड़दाई जंहिंजा पाड़ा पाताल च पियल उन ही पाड़ा च ए बंदा चिंबड़ियले उन खे उखाड़न दे लाइ ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे उधर ते। कमदार तूं मोलूअ जे ख़बरुनि सां कोन पुॼंदे। तूं बाबा पंहिंजी ॻाल्हि कर कीअं आयो आहे? बावला साईं आउं त तव्हांखे हुन माण्हूअ जो पतो ॿुधाइण आयो आहियां जेको राति जो आचरण सां गॾिजी हिन ॻोठ जे मथां राता थो ॾे। कमदार उहो माण्हू मूंखां वधीक जब्बार वारनि जो ॾोही आहे। राति मां जब्बार वारनि खे घुराईंदुसि ऐं तूं बचिजां। जे उन माण्हूअ मथां पूरा सबूत बीठा ऐं हू माण्हू हिन ॻोठ जो निकितो मूंखे कसम आहे पंहिंजे मोहबत जे साज़न जो जे मां उन माण्हूअ जी खल पुठीअ तो न लाथी त असां मोहबती माण्हू ई न आहियूं। कुर्बान वञे हुकुम कर सब खां पहिरियां कहिड़ो कमु करणो आहे? कुर्बान हिक बेगुनाह जी रत जा चंडा पंहिंजे कपड़नि मथां साफ़ करणा आहिनि। कंहिंजी पियो ॻाल्हि करी? अकमल जी। हींअर सभु इहो ई सम्झनि था त अकमल खे असां ई क़तल कयो आहे। एतिरे क़दुर जो रईस दिलावर खान जो शक बि असां मथां हूंदो ऐं खानू खरदमाग कॾहिं बि न चाहींदो
त कंहिं बेगुनाह जे क़त्ल जो इल्ज़ाम पंहिंजे सिर मथां घुमाईंदो रहे।